अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल HR JDO न्यूज़ यहाँ वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। काज़ी अहमद मां बिलावल कल्यार जी शौकत कॉलोनी काज़ी अहमद वासी अली रज़ा वलद मोहम्मद सूमर जतोई पंहिंजे बुढ़ड़ी अमड़ मुसमात लतीफ़ ऐं मासूम पुट अब्दुल रज़ाक जतोई खे साण करे प्रेस क्लब काज़ी अहमद में एहतिजाज कंदे चयो आहे त मुंहिंजी अमड़ खे तेज़ बुखार ऐं ब्लड प्रेशर जो मसइलो हुयो ऐं मुंहिंजो नंढड़ो ॾाकण तां किरी पियो, जंहिंखे काज़ी अहमद सरकारी अस्पताल वठी वियुसि, जिते एमरजेंसी में को बि डॉक्टर मौजूद न हुयो। सिर्फ़ कंपाउंडर मोहम्मद अली वेठो हुयो, जंहिं मुंहिंजी अमड़ जो ऐं पुट जो इलाज करण खां इनकार कंदे थेला ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढी छॾियो। मां हिननि खे मिनतूं पियो कयां त सॼे शहर जूं प्राइवेट क्लिनिकूं बंदि लॻियूं पियूं आहिनि। मुंहिंजी अमड़ ऐं पुट खे तकलीफ़ आहे, मगर हिननि मूं मिसकीन जी हिक बि न ॿुधी ऐं थेला ॾेई असांखे ॿाहिरि कढी छॾियो। हिननि वधीक इल्ज़ाम हणंदे चयो त उन वक़्तु ई जॾहिं कंपाउंडर जी ॼाण सुञाण वारो हिकिड़ो सिक्योरिटी गार्ड पहुतो त उन वक़्तु ई हुनजो चेकअप कयो वियो, ब्लड प्रेशर चेक कयो वियो, जॾहिं त असां मिसकीननि खे धिका ऐं थेला ॾेई अस्पताल मां ॿाहिरि कढियो वियो। उन मौक़े ते हिननि वज़ीर सिहत उज़रा पेचुओ डिप्टी कमिश्नर ऐं DHO शहीद बेनज़ीराबाद खां मुतालबो कयो त अस्पताल जी नाअहल MS ड्यूटी डॉक्टर ऐं मगरूर कंपाउंडर ख़िलाफ़ कार्रवाई करे काज़ी अहमद अवाम सां इंसाफ़ कयो वञे। काज़ी अहमद शौकत कॉलोनी खां रहवासी आहियूं। जेको मुंहिंजी अमड़ जी तबियत ख़राब थी वई, वियासीं सिविल अस्पताल काज़ी अहमद में, जिते असांखे अमले जेको रेस्पेक्ट न ॾिनी। उते वञण सां असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढी छॾियूं। मुंहिंजे निंढड़े खे न ॾिठूं, न अम्मा खे ॾिठूं, तबियत ख़राबु आहे। बाबा हिन खे ॾिसो, ब्लड प्रेशर चेक कयो, छा थियो आहे निंढड़े खे ॾिसो। बाबा बंदि आहे, अस्पताल बंदि आहे ऐं जेको असां कुझु कोन कंदासीं। बाबा इमरजेंसी वार्ड में आया आहियूं, कोई ब्लड प्रेशर चेक कयो, निंढड़े खे धकु लॻो आहे, किरी पियो आहे, हिन खे ॾिसो। असांखे धिका ॾेई वापसि करे छॾियूं ऐं जेको असां नाइंसाफ़ी कई अथनि, असां इंसाफ़ कयो वञे। हीअ अमले बदतमीज़ी कई आहे, मुंहिंजी अमड़ खे धिका ॾिना अथनि, मूंखे धिका ॾिना अथनि। उते ॿिया बि पेशेंट शायदि आहिनि, उते ॿिया बि बीठा आहिनि माण्हू, कई परेशान, मां हिकिड़ो कोन आहियां, ॿिया बि बीठा आहिनि उते, हींअर बि उते तव्हां हली ॾिसो, ॿिया बि बीठा आहिनि। अंदरि डॉक्टर जेके आहिनि कचहरी लाइ वेठा, 8 वेठा, 8 ॼणा वेठा आहिनि। मुंहिंजे अॻियां ई ॿियो हिकिड़ो आयो आहे, हिननि जो वास्ते वारो आयो, उनखे अंदरि करे उन ब्लड प्रेशर चेक कनि पिया, उनखे सुई हणनि पिया। बक़ाया जेको असांखे माना धिका ॾेई करे चयो, बाबा इहे उहो जेको अस्पताल बंदि आहे ऐं जेको दवा ववा कान्हे का, डॉक्टर कोन्हे। बाबा तव्हां वेठा हिते कचहरी के वेठा आयो आहे, 8 ॼणा तव्हां एमरजेंसी में वियो? सही इमरजेंसी वार्ड। अच्छा, उते तव्हांखे जेको आहे सो चेकअप कोन कयूं? न सही, उते डॉक्टर को मौजूद हो उते? डॉक्टर उते इहो मोहम्मद अली वेठो, ॿिया 2 टे ॼणा 8 डॉक्टर वेठा आहिनि साईं। देवा उते डॉक्टर कोन आहिनि, ॿियो हेठियो हमिलो हो, जंहिं असां सां बदतमीज़ी कई आहे, जेको असांखे धिका ॾेई ॿाहिरि कढियो वियो आहे ऐं पंहिंजी यारी पाछी उते हलाइनि पिया। वास्ते वारो अचे पियो, उनखे दवा ॾियनि पिया, ब्लड प्रेशर चेक कनि पिया। मुंहिंजी अमड़ खे तकलीफ़ आहे, हींअर ई तव्हां ॾिसी सघो था, तकलीफ़ आहे, कंधु नथी खणी सघे, अखियूं नथी पटे सघे। जेको प्राइवेट डॉक्टर सभु बंदि लॻा पिया। वियासीं एमरजेंसी वार्ड में, उते बि असांखे धिका ॾेई कढियो अथनि। असां वञूं करे ग़रीब माण्हू। HR JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर नहीं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।